सिर्फ इफरादी कुव्वत सां कारकुननि जी कुव्वत सां भरपूर आहे, बल्कि जीअं इफरादी कुव्वत सां ज़िलो घोटकी जमीयत उलमा इस्लाम खे हिकिड़ी ताक़त ऐं कुव्वत फ़राहम करे थो, उहे ई घोटकी वारनि जूं दिलियूं बि वसी आहिनि। हमेशह हर मैदान में पंहिंजे इफरादी कुव्वत वांगुरु ज़िला घोटकी जी जमात वॾी दिलि सां फ़राख़ दिली सां हमेशह मोहब्बतूं ॾिनियूं आहिनि ऐं जमात जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। गुज़िश्ता 3 सालनि खां जमात जो हिकु कारकुन तहरीक में रहियो आहे। जमीयत उलमा इस्लाम नालो ई जुहद जो आहे, जमीयत उलमा इस्लाम नालो ई जिहाद जो आहे, जमीयत उलमा इस्लाम जो मतलब, जमीयत उलमा इस्लाम जो नारो, जमीयत उलमा इस्लाम जो पैगाम, जमीयत उलमा इस्लाम जो मकसद अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम, जमीयत जो नारो अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम, जमीयत जो नालो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत, जमीयत जो नालो हर ज़ालिम सां बगावत, जमीयत जो नालो हर मज़लूम की हिमायत, जमीयत जो नालो हर बिला तफरीक पूरी इंसान ज़ात की खिदमत। जमीयत उलमा इस्लाम अकाबरीन की जमात आहे, जमीयत उलमा इस्लाम असलाफ की जमात आहे। ऐं जेकॾहिं हीअं चवां बि त ग़लति न थींदो त जमीयत उलमा इस्लाम मस्जिद जो नालो, जमीयत उलमा इस्लाम मदरसे जो नालो, जमीयत उलमा इस्लाम तबलीग जो नालो, जमीयत उलमा इस्लाम तकरीर जो नालो, जमीयत उलमा इस्लाम तहरीर जो नालो, जमीयत उलमा इस्लाम पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वर्से जो नालो, जमीयत उलमा इस्लाम दीन इस्लाम के सरबुलंदी जो नालो, जमीयत उलमा इस्लाम इंसान ज़ात के कामिल ऐं मुकम्मल रहनुमाई जो नालो, जमीयत उलमा इस्लाम हिन इंसान ज़ात के अल्लाह वहदहू ला शरीक लहू जो ताल्लुक सेखारण जो नालो, जमीयत उलमा इस्लाम हिन इंसान के उलमा इकराम के निस्बत के जरिए पाक पैगंबर के निस्बत से जोड़ण जो नालो, जमीयत उलमा इस्लाम जुहद जो नालो, जमीयत उलमा इस्लाम जिहाद जो नालो, जमीयत उलमा इस्लाम तहरीक जो नालो, जमीयत उलमा इस्लाम हर ज़ालिम सां बगावत जो नालो, जमीयत उलमा इस्लाम आलम कुफ्र के मद्दे मुकाबिल कलिमा हक जो नालो, जमीयत उलमा इस्लाम अल्लाह के धरती ते अल्लाह के निज़ाम जो नालो, जमीयत उलमा इस्लाम इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में इस्लामी निज़ाम जो नालो, जमीयत उलमा इस्लाम सियासी मैदान में जमहूरियत जो नालो, जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान के सरजमीन के इनके जे हिफाजत करण जो नालो, जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान के मोहब्बत जो नालो, जमीयत उलमा इस्लाम सिंध जे वफादारी जो नालो, जमीयत उलमा इस्लाम हजरत देरवी जो नालो, जमीयत उलमा इस्लाम हजरत अमरोटी जो नालो, जमीयत उलमा इस्लाम हजरत हालेची जो नालो, जमीयत उलमा इस्लाम हजरत मुफ्ती महमूद जो नालो, ऐं जमीयत उलमा इस्लाम कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान की क़यादत में इंशाअल्लाह अल्लाह के धरती ते कुरान जो आदरान निज़ाम नाक़िस करण जो नालो। तकबीर अल्लाहु अकबर मिल्लत इस्लामिया मौलाना फजलुर रहमान शेख जमीयत उलमा इस्लाम मस्जिद के 4 दीवारी जो नालो ना है, सिर्फ जमीयत उलमा इस्लाम मदरसे के 4 दीवारी जो नालो ना है, सिर्फ जमीयत उलमा इस्लाम पढ़ने जो नालो ना है, सिर्फ जमीयत उलमा इस्लाम मस्जिद के मुसल्ले के विरासत जो नालो ना है, सिर्फ जमीयत उलमा इस्लाम इमामत जो नालो ना है, सिर्फ जमीयत उलमा इस्लाम खिताबत जो नालो ना है। जिते मस्जिद जो मुसल्लो हिन जमीयत उलमा इस्लाम के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के विरासत में मिलियो आहे, रब्बे मोहम्मद जो कसम इहो मुसल्लो भी अंबिया जे विरासत में जमीयत के मिलियो ऐं जमीयत उलमा इस्लाम के हिन उम्मत जी क़यादत अगवाणी सरबराही सरपरस्ती रहबरी ऐं रहनुमाई भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वर्से में मिली ऐं उहे उलमा इकराम वे कारकुन वे मजहबी तबको ऐं मजहबी ज़हन रखण वारा माण्हू जिन पंहिंजो पाण खे मस्जिद जे मुसल्ले ताईं महदूद कयो, पंहिंजो पाण खे सिर्फ़ मस्जिद की 4 दीवारी ताईं महदूद कयो, जिन जो इहो ज़हन आहे त सियासत सां असांजो कहिड़ो कमु, उहे अवाम जा मुजरिम, उहे अवाम जा मुजरिम आहिनि, उहे मजहबी तबके जा मुजरिम आहिनि, उहे इंसान ज़ात जा मुजरिम आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ मस्जिद जे मुसल्ले ते इमाम जो नालो न हो,
जेकॾहिं तव्हां हुज़ूर खे सिर्फ़ इमाम समझो त ग़लति समझो। अल उलमा वरसतुल अंबिया जा दावा करण वारो नबी जे वरसे जे पूरे हक़ खे अदा करण जी ॻाल्हि कयो। सिर्फ़ इमामत ताईं पंहिंजो पाण खे महदूद न रखो। सिर्फ़ मस्जिद जे मुसल्ले ते निमाज़ ताईं पंहिंजो पाण खे महदूद न रखो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन इनक़िलाबी ज़िंदगी ते नज़र कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिते मस्जिद नबी जे मुसल्ले जा इमाम हा उते ही हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काइद भी हा, रहबर भी हा, रहनुमा भी हा, अगवान भी हा ऐं इस्लामी रियासत जा हुक्मरान भी हा। असांखे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वरसे मां मिलियल मस्जिद के मुसल्ले की भी हिफाजत करनी है। आवा करनी है या नहीं करनी? मस्जिद के मुसल्ले को वडेरो को खान को नवाब को बोतार को सरदार कबूल आए इमामत ताईं असां वडेरे के कबूल करण जे लाइ तयार न आहियो के पीपले लीडर के कबूल करण जे लाइ तयार न आहियो। असां निकाह ताईं चङो भलो सेठ मालदार दुनियादार एमपी एमएनए वजीर असांजे पुट जी शादी में के निकाह न अपन पढ़ाईंदा निकाह मोली का वडेरे का निकाह है तो माई न भजी वने वो पक्को निकाह हो जाए। जनाजे में थोड़ा सारा सरमाएदार पंजा बरावा होता रहंदा लेकिन जनाजो मौलवी पढ़ंदो वो सरमाएदार न पढ़ंदो छो तो पिनी प्यारे जी बख्शिश भी जरूरी है। इन तो वरी वडेरे साहब जा अमल भी असांजे पिनी प्यारे जे कड्डा हुजन। असां मस्जिद के मुसल्ले ते आलिमन ते एतमाद कयो। असां निकाह जे मसले में आलिमन ते एतमाद कयो। असां जनाजे में आलिमन ते एतमाद कयो। जिया नमाज इबादत जिया रोज़ो इबादत जिया हज ज़कात इबादत रब मोहम्मद जो कसम उलमा जे परचम तले आलिमन जी क़यादत में मां सियासत करण के भी इबादत तो समझा। कायदे जमीयत जे क़यादत में पार्लियामेंट जी मस्जिद के मुसल्ले पे नमाज के इबादत तो समझो। शहीद वालिद रहमतुल्लाह अलैह पेशावर जज़ाकल्लाह लख लानत जिंदाबाद 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 जज़ाकल्लाह ताजे जज्बात जो कदर कया तो शहीद वालिद रहमतुल्लाह अलैह पेशावर के जलसे में वो तो जज्बाती तकीर वगैरह हमरा उठी बिठो नारा पे बने जज्बाती मतलब समझ में जो डॉक्टर साहब समझ को छोड़ो तुम उधर से जज्बात मारते हो इधर से नारा मारते हैं तो ये न हो जाए। जे नमाज के इबादत समझूं था जे रोजे के इबादत समझूं था जे हज ज़कात के इबादत समझूं था ये उलमा जे परचम तले कायदे जमीयत के क़यादत में सियासत के भी इबादत था समझो वोट के भी इबादत था समझो पार्लियामेंट में वजन के भी इबादत था समझो अवाम के हुकूक की जंग के भी इबादत था समझो। वोट की वारा अचो जी मस्जिद के मुसल्ले ते उलमा की इमामत में पढ़ी इबादत के सजायो के उठा ये जमीयत उलमा इस्लाम के परचम तले सियासत करे वोट करे अवाम के हक जरा आवाज बुलंद करे इन की सियासत के भी पंजरा इबादत पढ़ाए ऐं पांजो पाण के सिर्फ मुसल्ले ताईं ना पांजो पाण के सियासत के मैदान में भी अमली किरदार अदा करणो आहे। छो तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वारिस उलमा है ऐं उलमा के मुसल्लो भी हुजूर जे विरासत में मिलियो ऐं उलमा के क़यादत भी हुजूर जे विरासत में मिली आहे। असां के इन इंसान ज़ात जी कामिल मुकम्मल रहनुमाई